सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में क़ौम परस्त अॻवाननि ऐं कारकुननि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मसो भुरगड़ी में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां बैरिया टाउन जे कब्ज़ागिरी, पाणी ते धाड़नि ऐं अयासती पलीजो समेत ॿियनि अॻवाननि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल करण ख़िलाफ़ अल्ताफ़ ख़ासखेली, नज़ीर बुलेदी, अब्बास पठान, इमरान बिरोही, गुलज़ार कल्होड़ो, सतार अबड़ो ऐं रफ़ीक कुनरानी जी अॻवानी में ॿियनि अलावारे चौक खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। वगड़ में जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी की गिरफ़्तारी ऐं सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत FIR दाख़िल करण ख़िलाफ़ मुख़्तियार अली पंवर, GM वगड़, कामरान पंवर, अल्लाह रखियो बुरड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुलाक़ात यार में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ग़ुलाम मोहम्मद चंदा, बचल सिंधी, आमिर सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। अॻवाननि जो त हिकु साज़िश तहत सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। बैरिया टाउन समेत सिंध दुश्मन मंसूबनि खे सिंध जो अवाम रद्द करे चुको आहे। बैरिया टाउन ख़िलाफ़ पुरअमन धरणे करण ते समूरी सिंध में क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। हुननि जो त सिंध हुकूमत मलक रियाज़ जी वंगारी बणियल आहे। क़ौमी कारकुननि तां कूड़ा केस ख़त्म करे जल्द खां जल्द खेनि आज़ादु कयो वञे।